अस्सलाम वालेकुम। सोशल मीडिया न्यूज़ में खुशामदीद। मैं हूं आपका आवाज़। आपको अहम खबर से आगाह करता चलूं। सखर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन लेडीज़ विंग की ज़िला सदर कौसर परवीन एवान ने सैयद शफकत अली शाह की हिदायत पे सखर सोसाइटी में वैशाना ज़्यादती का शिकार मासूम बच्ची ज़ैनब मेमून के घर पहुंचकर घर वालों से इयादत की। मजीद उनसे जानते हैं कि उसका इस बारे में क्या कहना है। जी मैडम। अदा इहे वाक़िया हाणे ॾींहं ब ॾींहं वधंदा था वञनि पिया ऐं इहा अॼु हिकिड़ी ज़ैनब न आहे, हर घर में ज़ैनब आहे। तव्हांजे घर में, असांजे घर में, पाड़े में, हर जाइ ते ज़ैनब आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां। सिंध गवर्नमेंट काथे सुती पई आहे? हुनखे नज़र नथो अचे कॾहिं मोनिका लाड़िक आहे, कॾहिं फज़ीला मेमण आहे, कॾहिं ज़ैनब आहे। इहे छोकिरियुनि जा असां कॾहिं ताईं सीसू ॿुधंदासीं? केस असांजे त हाणे लफ़्ज़ खुटी पिया। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां। मैडम, आपका क्या कहना है कि इस मुजरिम को पुलिस सजा देने में कामयाब हो जाएगी या फिर ये भी इस तरह से कहीं किसी के प्रेशर में आके छूट जाएगी? जी मैडम। अदा हिन महिल ताईं मां सिर्फ़ु इहो चवंदमि, पुलिस पंहिंजो कमु हिन महिल ताईं FIR ताईं त करे थी, पर कहिड़ो मुजरिम आहे जंहिंखे हिन महिल ताईं कोई सज़ा मिली आहे? जेको ही प्रचार सोशल मीडिया ते अख़बारनि में काथे बि हले थो, कॾहिं कंहिं माण्हूअ खे सज़ा मिली आहे उहो प्रचार हलियो आहे? जेसि ताईं हिकिड़े माण्हूअ खे बि सज़ा मिलंदी ऐं उहो प्रचार न थींदो तेसि ताईं इहे मुड़ंदा ई। थॾे ते हुन माण्हूअ खे उते ई सज़ा हुजे। जॾहिं हाणे हिन माण्हूअ खे इन बासे बि छॾियो आहे, रंगे हाथों पकड़ियो बि वियो आहे ऐं हो ॿारड़ी पाण चए थी, त पोइ कहिड़ो कानून, कहिड़ी FIR, कहिड़ी। जी नाज़रीन, जैसा कि आपने सुना कि PMLF सखर लेडीज़ विंग की ज़िला सदर ने ज़िले सदर सैयद शफकत शाह की हिदायत पे ज़्यादती का निशाना बनने वाली ज़ैनब के घर पहुंचकर वर्षा से इयादत की और कौसर परवीन ऐवान ने मीडिया से बात करते हुए कहा कि इस तरह की क्रिमिनल एक्टिविटी में जो शामिल हो उसके लिए कोई ऐसा कानून ना हो और न ऐसी जेल हो जहां से वो छूट सके, बल्कि उसके लिए ऐसी इबरतनाक सज़ा हो उसी वक्त जिसको देख के दूसरों को सबक हासिल हो। उनका मज़ीद ये भी कहना था कि हम कब तक बच्चियों के ससकने की आवाज़ सुनते रहेंगे। कैमरामैन आबिद के साथ आपकी आवाज़, सोशल मीडिया न्यूज़, सखर।